मिरापुर खां ब्रेकिंग न्यूज़। जी नाज़रीन, पिशावर खां कराची वेंदड़ बाबा रहमान एक्सप्रेस मां नामालूम अटकल 25 साल जो नौजवान मिरापुर स्टेशन ते गाॾीअ मां पैर तिरकण सबबि किरी फौत थी वियो आहे, जंहिंजो मुड़ खे रेलवे पुलिस पोस्टमार्टम लाइ रूरल हेल्थ सेंटर मिरापुर में पहुचायो, जिते लाश जो पोस्टमार्टम करण बैदि लाश खे मुर्दाखाने में रखियो वियो आहे, जॾहिं त रेलवे इंतज़ामिया मूजिबि लाश जी हिन महिल ताईं सुञाणप न थी सघी आहे। जी।